अस्सलाम वालेकुम। अभी ॾिसी रहियो पूरब टीवी। मीरपुर बठोरे में आर्मी पब्लिक स्कूल साने जी यादि में मेड़ाको मुनक़द कयो वियो। उन सिलसिले में तहलका अस्पताल में बठोरे में MS मोहम्मद जुमन अब्बासी जी अॻवानी में तादीदी मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें अस्पताल जे डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिए MLA शरीक थी आर्मी पब्लिक स्कूल साने में शहीद थियल शागिर्दनि लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर जुमन अब्बासी चयो त पेशावर में आर्मी पब्लिक स्कूल में फायरिंग में शागिर्दनि जो क़त्ल पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु वॾो सानियो आहे, जंहिंमें मासूम ॿारनि जूं हयातियूं खसी वयूं। हिन चयो त उन साने जी यादि अॼु बि पूरी क़ौम जी दिलि में ताज़ी आहे, जंहिंखे कॾहिं विसारे नथो सघिजे। हिन चयो त पाकिस्तानी क़ौम मुतहद थी अहिड़नि तक़रीबी अंसरनि जो मुक़ाबिलो करे सघे थी त जीअं मुस्तक़बिल में आर्मी पब्लिक स्कूल जहिड़ो सानियो ॿीहर न थिए। मासूम ॿार गुलनि जहिड़ा आर्मी वारनि जा हुआ। असांजी आर्मी असांजे पाकिस्तानी ईमान में उन्हनि जे सलाहियतुनि में उन्हनि जे किरदार में अलाह साईं उन्हनि खे आबाद रखे, ख़ुशि रखे। उन्हनि जो औलादो उन्हनि तां गुज़री हूंदी ऐं जिन जा गुलनि जहिड़ा ॿारड़ा हिन में तक़रीकारी में पहुचा हूंदा। अॼु असां उन्हनि जी यादि में हिते गॾु थिया आहियूं ऐं उन लाइ दुआ कंदासीं त अलाह उन्हनि जे लवाहिकीन खे ईमान ऐं जी दौलत ॾे ऐं उन्हनि खे ईमान में तरक़ी ॾे।